अल्लाह तो फरमाते इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम, माण्हुनि जो हिसाब वेझो अची वियो, वहुम फी ग़फ़ला, पर माण्हू अञा ग़फ़लत में आहिनि, रांदियुनि रूदियुनि में वेहिया आहिनि, बुछड़ाइनि में, गंदगियुनि में, दुनिया जे खेलनि तमाशनि में लॻा पिया आहिनि। मा यअतीहिम मिन ज़िक्रिन मिन रब्बिहिम मुहदस, का बि अल्लाह ताला जे तरफ़ां नई नसीहत थी अचे, कन ॾेई ॿुधनि था, पर पोइ वरी पंहिंजी रांदि में मशगूल पिया था वञनि। अहिड़ो हिननि मोबाइलुनि टीवियुनि इन्हनि मुसीबतुनि माण्हुनि खे बुछड़ो करे छॾियो आहे, जो ॿियो त छॾियो, क़ुर जे मजीद छुटो, निमाज़ छुटी, अबे अमा सां चङाई छुटी, मिटनि माइटनि सां मिटियूं छुटियूं, पर ज़िंदगी माण्हुनि जी ख़राब थी वई आहे। तंहिंजे करे अज़ीज़ो, अल्लाह ताला असांखे ॿियो हिकिड़ो हुकुम कयो आहे, इन्हनि शयुनि सां सोहबत ऐं मोहबत करण जे बजाय। अल्लाह फरमाते या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मा सादिक़ीन, ए ईमान वारा अल्लाह खां डिजो ऐं सच जो साथ ॾियो, सचनि जो साथ ॾियो। सचो अथव अल्लाह जो क़ुर, सचो अथव अल्लाह जो रसूल, ऐं हींअर तव्हां असांजे विच में सचा अथव उलमाए हक़, जेके क़ुर ऐं सुन्नत वारा आलिम आहिनि। तंहिंजे करे अदा इन उलमाए हक़ सां साथ ॾियो ऐं उलमा जी जमात में शरीक थियो, शामिल थियो, पोइ इंशा अल्लाह क़यामत जो जॾहिं ॾींहुं थींदो, अल्लाह तो फरमाते हर माण्हू खे पंहिंजे अॻुवान सां सॾींदासीं। हिते हिकिड़ा माण्हू दुनिया वारनि जे पोयां दुनिया जे लालच ते लॻा आहिनि, असां उलमाए हक़ जे पोयां अल्लाह जे क़ुर ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी जे करे लॻंदासीं। क़यामत जे ॾींहुं जॾहिं सॾु थींदो त इंशा अल्लाह इहे आलिम अॻ में थी हलंदा ऐं पोइ असां इन्हनि माण्हुनि आलिमनि जे पोयां थी हलंदासीं। इंशा अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झंडे हेठि हली जमा थींदासीं। दुआ है त अल्लाह ताला क़ुर ऐं सुन्नत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।